अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंधियाना न्यूज़ डिजिटल मीडिया सां गॾु मौसम जी रिपोर्ट में आऊं आहियां सीनियर सहाफ़ी ब्रॉडकास्टर ऐं मौसम बाबति तज़िया निगार सखी ग़ुलाम हुसैन ख़ासि कयली। अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ खेवण ऐं मिटीअ वारी हवाउनि सां बरसाति जा इम्कान आहिनि। मौसम जे जेके मॉडल्स आहिनि उहे अॼु ॾेखारे रहिया आहिनि त सिंध में मिटीअ जे तेज़ तूफ़ानी हवाउनि सां अॼु बरसाति जा कुझु इम्कान नज़र अची रहिया आहिनि। मौसम अॼु कुझु तब्दील थियण जा इम्कान आहिनि। घोटकी, शिकारपुर, सखर, जैकमाबाद, कशमोर, नौशरो फेरोज़, दादू, खीरसर जबल जे इलाइक़नि में बरसाति जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। जॾहिं त ख़ैरपुर, मीरस, टंडो अलायार ऐं कोहिस्तान में बि अॼु ककरनि जे ठहण जा इम्कान मौजूदु आहिनि, जंहिं दौरान मिटीअ जे तूफ़ान सां गॾु हल्के खां दरमियानी बरसाति जा इम्कान जेके आहिनि सो मौजूदु आहिनि। नवाबशाह सांगड़ जे ओलह वारी पटीअ में बि गजगोड़ ऐं खेवण सां गॾु अॼु मींहं पवण जा इम्कान आहिनि। मटियारी, जामशोरो, हैदराबाद, टंडो मोहम्मद खान ऐं बदीन जे इलाइक़नि में पिणु ककर ठहण ऐं किथे किथे हल्की बरसाति जो इम्कान अॼु थी सघे थो। जॾहिं त थरपार करे उमरकोट जे कुझु हिसनि में बि ककर ठहण जा इम्कान आहिनि। जेकर ककर ताक़तवर थिया त उमरकोट ऐं थरपारकर जे कुझु हिसनि में बरसाति थी सघे थी। त मौसम अॼु तब्दील हूंदी ऐं ओलह जे बरसाति वारे सिस्टम मां सिंध जे कुझु इलाइक़नि में अॼु गजगोड़ ऐं खेवण सां गॾु मींहं पवण जा इम्कान आहिनि। तेज़ मिटीअ वारे हवाउनि घुलण जो बि इम्कानु आहे। अॼु जेका मौसम आहे उहा तब्दील थींदी ऐं ओलह जे बरसाति वारे सिस्टम मां अॼु जेको आहे सो मींहं पवण जा इम्कान आहिनि। त हीअ मौसम जे बारे में ताज़ा तरीन रिपोर्ट असां अव्हां ताईं पहुचाई। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क। ग़ुलाम हुसैन ख़ासि खे मौसम जी अपडेट मां इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।